ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशई जो मैन गर्ल्स हाई स्कूल जी हेडमिस तरफ़ां स्कूल बंद कराए छॾियो। 6 सेप्टेम्बर ते योम दिफ़ा वारे ॾींहुं पूरे पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में योम दिफ़ा पूरे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हर स्कूल कॉलेज ऐं शागिर्दनि खे योम दिफ़ा जे ॾींहं जे हवाले सां शागिर्दनि खे योम दिफ़ा जो ॾियारो मल्हाइण लाइ नंढा ऐं वॾा स्कूल में स्टेज प्रोग्राम कराया विया। जुंगशई मैन गर्ल्स हाई स्कूल शागिर्दनि ॾूरां इलाइक़नि खां अची तालीम पिराइनि थियूं। 6 सेप्टेम्बर ॾींहुं स्कूल इंतिज़ामिया ताला हणी बंदि करे छॾियो। ॾूरां आयल शागिर्दनि कलाकनि जा कलाक हाई स्कूल जे मेन गेट जे अॻियां मेन रोड ते स्कूल खोलण जो इंतज़ार कंदियूं रहियूं। 11 वॻे खां शागिर्दाणियूं वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि मोटी वयूं। वालिदैन जी शिकायत ते जुंगशई प्रेस क्लब जी टीम पहुती। स्कूल खे ताला लॻल हुया। साफ़ी दोस्तनि DO सेकेंडरी हुज़ूर बख्श ख़ासकेली सां राब्तो कयो त सवाल जवाब में ॾींदे चयो त का बि मोकल नाहे। स्कूल इंतिज़ामिया नाअहली स्कूल बंदि करे छॾियो। अवां DAO मोकिली ते ॿिए स्कूल जो प्रोग्राम वेठो। DO नोटिस वठंदे फ़ौरन 11:10 दुबारा स्कूल खोलियो वियो। सिर्फ़ 3 टीचरूं मोटरसाइकिल ते पाण खणाए स्कूल में पहुतियूं।